अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त खबरों। नाज़रीन, नौशर फिरोज़ भरसा रूरल हेल्थ अस्पताल मुचर में सैलानी ट्रस्ट पारां मुफ्त अखियुनि जी कैंप लगाई वई, जंहिंजो इफ्तिताह चीफ सरदार मोहसिन अली विस्तड़ो सफ़ीर अली विस्तड़ो कई। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर एम ज़फर तगड़ जी ख़बर मूजिब कैंप ते पीएमसी जे माहिर डॉक्टरनि मरीज़नि जो चेकअप कयो ऐं जदीद मशीनरीअ सां अखियुनि जा ऑपरेशन कया। उन मौके ते सैलानी ट्रस्ट जे अॻवान जुनैद अहमद चयो त कैंप में 100 खां वधीक मरीज़नि जे अखियुनि जो ऑपरेशन कयो वियो आहे। सरदार मोहसिन विस्तड़ो, सफ़ीर अली विस्तड़ो, राबेल अली विस्तड़ो, शकील अहमद चयो आहे त असांजे मुआशरे में अखियुनि जो नूर घटि थी रहियो आहे, जंहिंजो कारण अखियुनि जो चेकअप न कराइणु आहे। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।